ही मां ख्वाजा आसिफ के डायरेक्ट मैसेज तो दियां केड़ी भी पोजीशन दे बैठो मुझे तुझी का परवाह ना है मांखे बुधाए तन तू हीरा मंडी जी पैदावार तो सिंधिन के धमकी बैठो तो दी त सिंधी शर पसंदन ए उनन के रस्तो विला कंदासे त इमरान वांगुर अंदर कंदासे तुझे वडन के ताकत न हुई तुझे पोयर नस्लन के ताकत ना है ही तो के दिसी करे इन कैमरा में चोइन तो ख्वाजा आसिफ हीरा मंडी जी को तू पैदावार तू को बेनस्ल हुआ बेनस्ले दा झेड़ो भी न करण चाहंदा आहियूं पर मां तो के चैलेंज तो क्या है इते लाड़काने में सिंध हाई कोर्ट बार जे प्रेसिडेंट जी हैसियत में मां तो के चैलेंज तो क्या तू मुके अचे ते तू चैलेंज करे ॾेखार तू मुके ते गिरफ्तार करे ॾेखार रोड ब्लॉक कंदासे झाड़ू वणंदासे कमू शहीद जेका चेक पोस्ट आहे उते जेको दंग आहे सिंध पंजाब जो उनखे बंदि कंदासे तुंहिंजी रसद बंदि कराईंदुसि तुंहिंजो अचण वञण बंदि कराईंदुसि ख्वाजा आसिफ तो के चवां थो ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ तो के चवां थो जंहिं ॾींहुं तुंहिंजो पार्लियामेंट में इजलास हूंदो उन ॾींहुं पार्लियामेंट जे साम्हूं अची धरणो हणंदोमांइ उन ॾींहुं उते अची एहतिजाज कंदोमांइ उन ॾींहुं उते अची लानतूं हणाईंदोमांइ तू बदनस्ल तू सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो तुंहिंजी इहा ज़बान कटे छिके ॿाहिरि कढंदासीं ॿीहर सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे ऐं मां सिंधी जेके असांजा पार्लियामेंटेरियन्स आहिनि उनखे चवां थो त गैरत खाओ सिंध ते गैरत खाओ न खाईंदो त सिंध अहिड़ो हशर कंदव जो तव्हांजा नस्ल तव्हांजी औलाद सजाईंदे बि शर्म महसूस कंदा जे सिंध ते गैरत न अथव त माउ ते गैरत न अथव नंग ते गैरत न अथव त तव्हांखे सिंध ते बि गैरत न आहे तव्हांखे मां चैलेंज कयां थो ख्वाजा आसिफ जी ज़बान बंदि करायो जेके पार्लियामेंटेरियन सिंधी वेठा आहिनि उते पार्लियामेंट में ख्वाजा आसिफ ऐं ही जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे हिननि जो तारड़ इन्हनि बदनस्लनि जी ज़बान बंदि कराइनि उन्हनि खे चवनि सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त सिंधी रिएक्ट कंदा ऐं रिएक्ट कंदासीं उहो तव्हां बर्दाश्त न करे सघंदव बदनस्ल आहे भैंसा धमकी थो ॾे सिंधियुनि